नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कुंभ मां ख़बर ॾींदा हलूं त छोॾाहो शहर जे रहिवासी क़माल ख़ान, शेख मसमात, मलूका ख़ातून, गुलाम ज़ोहरा, दुआ, फहमीदा ख़ातून पंहिंजे नंढड़नि मासूम ॿारनि सां गॾिजी एहतिजाज कंदे दाहींदे इल्ज़ाम हणंदे चयो त कुंभ भरिसां ॻोठ मीर मोहम्मद सोलंगी जे रहिवासी कुर्बान अली सोलंगी फराड करे 6 लाख रुपया हड़प करे छॾिया आहिनि। SSP बि हिननि ख़िलाफ़ दाहियो आहे पर को बि खड़तेल न निकितो आहे। काल कुंभ थाणे ते NC दाख़िल कराई मोटियूं पिया। अञा ताईं कुंभ शहर जे बाज़ार में गलो पकड़े मौतमार धमकियूं ॾिनियूं ऐं चयाईं त वञ पुलिस ॾे छो वियो आहीं, शेख थी करे मुंहिंजे ख़िलाफ़ NC दाख़िल कराई अथई। हिननि वधीक चयो आहे त कुर्बान सोलंगी बर्फ़ कारखाने ते मशीनरी जो कमु कंदो आहे। सेठ राशिद भट्टी जो बि हिन जी ज़मानत में चेक रखियल आहे। 2 मोटरसाइकिलूं किस्तनि ते वठी हिननि खे ॾिनियूं ऐं गॾोगॾु डार्सन बि 3.5 लाख रुपया ॾिना ऐं मज़दूरी करे कारखाने जी पगार ऐं ओधारा पैसा वठी घर जो अलतल खपाए माण्हुनि खे पैसा ॾिना आहिनि। उस्ताद ज़हूर सोलंगी समेत चङनि मठनि खे दाहूं पर कंहिं बि ॿुधी न आहे। जॾहिं त संदुसि अमड़ मसमात मलूका जो चवणु आहे त कुर्बान सोलंगी फराडी आहे, असांखे तबाह करे छॾियो आहे। वस वारनि खां इंसाफ़ जी अपील आहे। 3 लाख डार्सन में मुंहिंजो हिसो हुयो, उहो बि विकिणी खाई वियो आहे। उस्ताद ज़हूर सोलंगी चयो बाबा हिन सां तव्हां कुझु बि न कयो, असां जेको आहे मसइले खे हल कराईंदासीं। उहो बि असांखे आसरा ॾींदे ॾींदे कुझु बि असांजो न थियो। असां वटि का शइ न आहे। हे नंढड़ा ॿार बचा असां घणा पैसा अथसि तव्हांजा? 6 लाख रुपया मां भरे ॾिना आहिनि। उनजो को प्रूफ वग़ैरह सबूत आहे? वटि चेक आहिनि साईं, जेको आहे न ज़मानत में गाॾियूं वठी ॾींदो आहे, उन जा हर शइ मूं वटि हर सबूत आहिनि, हर ॻाल्हि मूं वटि मौजूदु आहे। कि कोई बि असां हिन महिल ताईं माना रद्द अमल न थियो। असां गवर्नमेंट खे वञूं था, हुकूमत खे बि असांखे चवंदा 20,000 FIR लाइ खणी अचो। असांखे जेको आहे सो जा वरी मथां लिखाए अचो। मां SP साहब ॾे वियो, SP साहब लिखी ॾिनो त बाबा तूं वञ FIR कराए वञी कोडी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।